इंसाफ वठी ॾियो। मां ग़रीब आहियां, मुंहिंजी कमाई का बि कान्हे, न को मुंहिंजी दान आहे। ॻोठ मोहम्मद बचल बिरोई मां हाले पोटरा बिरादरी जे 6 ॿारनि जी माउ खे जलबाणी बिरादरी जे माण्हुनि अगवा करे निकाह मथां निकाह करे छॾियो। अहिड़े ज़ुल्म हक़ ख़िलाफ़ हाले पोटरा बिरादरी जे औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि समेत बासरनि इमरान जलबाणी, शेरल जलबाणी, गफ़ार ऐं जब्बार जलबाणी ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे अकबर अली हाले पोटरो, मुस्मात हलीमा मुस्मात, ज़ैनब ऐं अमजद अली हाले पोटरो ॿुधायो त असांजी भाॼाई शकीला ऐं असांजो भाउ अकबर अली पंहिंजे घर में सुतल हुआ त मथां माण्हू कार काए हथियारनि जी ज़ोर ते शकीला खे अगवा करे कोर्ट में पेश करे निकाह करे छॾियो आहे। शकीला जे मुड़ुस अकबर ऐं संदसि भेण रोईंदे ॿुधायो त असांजे भाउ पंहिंजे ज़ाल खे तलाक न ॾिनी। हिन ज़ालिम वॾेरे नाहक करे निकाह मथां निकाह करे असां सां ज़ुल्म कयो आहे। हिननि आला अख़्तरनि IG सिंध, DIG SSP नौशर फिरोज़ ऐं SHO हलाणी खे घुर कई आहे त असांखे शकीला वापसि कराए बासरनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। SSP नौशर फिरोज़ के अपील आहे, DIG सिंध के अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। इमरान जलबाणी खां असांखे पंहिंजो नंग वापसी कराए इंसाफ़